नौशर और फिरोज खान खबर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो की रिपोर्ट मुताबिक ठारू शाह भरसां ॻोठो मेवो कलू में 4 ॾींहं अॻु क़तल थियल बेगुनाह रही बख़्श कलू के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ ठारो पुलिस पारां जवाबदार गिरफ़्तार न करण खिलाफ़ ॻोठाणनि अज़ीज़न ठारू शाह थाने आॾो सख़्तो एहतजाजी मुज़ाहरो करे सख़्तो नारेबाज़ी कई, जिते वारसन मोहम्मद इकबाल कलू, मुश्ताक कलू, मुबारक कलू मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त ठारू शाह पुलिस कतल में मुलविस जवाबदारनि के सियासी माण्हुनि के चवण ते गिरफ़्तार नथी करे ऐं पुलिस जवाबदारनि सां बिटियो हुजण करे असांजो खून लोड़े रही है। जवाबदार कुर्बान अबड़ो और गुलाम रज़ा अबड़ो जेकी हिन वक्त असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त केस तां हथ खणो न त तव्हांजा ॿिया बि माण्हू मारींदासीं। उन्हनि जो इहो बि चवणु आहे त असां सां इंसाफ़ नथो थिए। उन्हनि चयो त अगरि असां सां इंसाफ़ न थियो त जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो त असां SSP ऑफिस आॾो धरणो हणंदासीं। सही मसलो आहे। 4 ॾींहं थिया आहिनि मुंहिंजे भाउ जो क़तल थियल आहे, उन लाइ पुलिस को एक्शन कोन थी खणे। महिरबानी करे असां कहिड़े भाउ जो क़तल थियो आहे, किथे क़तल थियो आहे? रहीम बख़्श थियो आहे, ॻोठ मेवो कलू न्यू मनुष्य जे बराबरि अपड़नि खून कयो आहे। उन्हनि खे गिरफ़्तार पुलिस नथी करे। तव्हांजो इंसाफ़ खपे। FIR दाख़िल कराई आहे? FIR दाख़िल कराई आहे, उन लाइ कुझु बि न थियो आहे। पुलिस रेड नथी करे, कुझु बि न थी। असां सां वॾो ज़ुल्म आहे, वॾी लाहक आहे। असांखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे। कातिलनि जा जिन ते तव्हां FIR कराई आहे उन्हनि जा नाला ॿुधायो असांखे। गुलाम रज़ा उन्हनि जा मालिक खे पाण धमकी था ॾियनि त असां पंहिंजो मारे या तव्हां